सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन मां जो मेज़बान सर्वे चोडो अव्हां खे भली कार चवां थो। सामीन, अॼु असांजे हिन ख़ुसूसी प्रोग्राम करण जो मक़सदु सिंध में पैदा थींदड़ बेचैनी, ख़ासि तौर ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ख़ासि करे जेके डैम्स जा मसइला शुरू कया आहिनि ऐं डैम्स ठाहिण जे लाइ घर घर चंदो करण जो सिलसिलो शुरू कयो आहे, इन समूरी सूरत हाल ते ऐं अॼु जेकी ख़ासि डेवलपमेंट थी आहे त जेके बि डैम जा मुखालिफ़ हूंदा या मुखालफ़त कंदा उन्हनि मथां आर्टिकल 6 मढ़ण जो बि ऐलान कयो वियो आहे त इहो बि उन्हनि जे ख़िलाफ़ क़दम खणी सघिजे थो त उहे मुल्क दुश्मन आहिनि। इन सॼी सूरत हाल सां गॾोगॾु कालाबाग डैम वारो राग मुअल घोड़ो वरी जाॻायो वियो आहे। असां सां गॾु हिन वक़्तु स्टूडियो में GS सिंध लिबरल फ्रंट जो अॻवान, सेक्युलर दोस्त, सिंध जे माण्हुनि जी दिलनि में घर कंदड़ कॉम्परस्ट अॻवान साईं नवाज़ ख़ान साहब असां सां गॾु आहे। नवाज़ साईं, वॾी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाइण लाइ। महिरबानी सर साईं। नवाज़ साईं, इंट्रो में मूं जीअं अर्ज़ु कयो त डैम ठाहिण वारा मामला, चीफ जस्टिस जो सुजाॻ थियण, डैम जे लाइ पैसा गॾु करण हंगामी बुनियादनि ते ऐं आर्टिकल 6 जी धमकी ॾियण, आया के डैम ठहणु ज़रूरी आहिनि, डैम ठहणु नाहिनि ज़रूरी, इहो डिसाइड चीफ जस्टिस करे बि सघे थो या न, ऐं इन तरीक़े जी धमकी त आर्टिकल 6 ऐं कालाबाग डैम जो ज़िक्र त इहो बि ठाहिणु ज़रूरी आहे। इन मजमूई सूरत हाल ते सिंध ऐं आम सिंधी माण्हू जा जेके कंसर्न्स आहिनि उन ते पाण ॻाल्हाईंदासीं त तव्हां कीअं था ॾिसो इन सॼी सूरत हाल ते जेको अचानक शुरू थियो आहे ऐं बसि वठां शुरू थी वई आहे इन मामले जे गॾु, तव्हां छा चईंदव? सर्वेज साईं, हिन सॼे मामले खे आउं ओचितो नथो सम्झां। हिकिड़े ॾिघे अरसे खां पंजाब जी ख़्वाहिश ऐं मंशा रही आहे जो सिंध दरिया ते कब्ज़ो कजे ऐं इहा मंशा अंग्रेज़नि जे दौर खां वठी रहंदी आई आहे। पर जेसिताईं अंग्रेज़ हिते हुआ तेसिताईं अंग्रेज़नि बेठिकियत ज़हनियत जे बावजूदु, ज़ालमानी ज़हनियत जे बावजूदु या पंहिंजे महकूम क़ौमनि सां नाइंसाफ़ियुनि वारे रवैये जे बावजूदु, फुरलूट जे बावजूदु, उन ॿ टे शयूं जेकियूं ॾाढियूं मुसबतूं। मिसाल तौर किन बि ॿिनि धुरियुनि जे विच में को टकराव थींदो त उन जो निबेरो इंसाफ़ पसंदी जे नुक़्ते निगाह खां कंदा हुआ, फितरत दोस्ती जे नुक़्ते निगाह खां कंदा हुआ, ऐं थोरो ख़्यालु रखंदा हुआ त जेको वधीक हक़दार आहे उन खे पंहिंजो हक़ मिलणु घुरिजे। त अंग्रेज़ दौर में पंजाब जेके बि सिंधु दरिया ते कब्ज़े करण जूं कोशिशूं कयूं या शुरूआती मंशाऊं रखियूं, उहे अंग्रेज़नि अमल में आणणु न ॾिनियूं। विरहाङे खां पोइ नई ठहंदड़ या नई ठहियल रियासत जेका हुई उहा सॼी जी सॼी पंजाबियुनि जी झोली में अची पई।
ऐं आहिस्ते आहिस्ते उन्हनि उन ते सिंधु दरिया ते कब्ज़े जे हवाले सां पंहिंजूं जेके एजेंडाऊं हुयूं उन्हनि ते अमल करणु शुरू कयो। 60 वारे ॾहाके में हिन हिंदुस्तान सां सिंध तास मुआदो करे पंहिंजा दरिया जेके आहिनि 3 दरिया उन्हनि खे विकिणी ॾिना ऐं नतीजे में हिनखे जेके ॾोकड़ मिलिया अॻियां हली करे उन्हनि तरबेला डैम ठाहियो जेको दुनिया जे वॾनि डैमनि मां हिकु वॾो डैम आहे। ऐं उनखां पोइ सिंधु दरिया मां उन्हनि मुख़्तलिफ़ बैराज ठाहिया आहिनि, लिंक कैनालूं कढियूं आहिनि। सॼी दुनिया चए थी त नदियुनि जे विच में दरियानि जे विच में लिंक कैनाल न कढो। इंटरलिंक सिस्टम जेको आहे उहो दरियानि खे नुक़सान थो रसाए, माहौलियात खे नुक़सान थो रसाए, फितरत खे नुक़सान थो रसाए, उनजे करे इहो न ठाहिणु घुरिजे। पर हिननि उहो ठाहियो। चश्मा जलम लिंक कैनाल हुजे, तोसा जलम लिंक, तोसा पंजनद लिंक कैनाल हुजे, त हिननि लिंक कैनाल ठाहिनि, थेल कैनाल कढियो अथनि। सिंधु सॼो खणी जेको पंहिंजे दरियानि में था वाहिनि। ऐं उन खां अलावा उहो पाणी खणी पंजाब खे सरसब्ज़ ऐं शादाब करे छॾियो आहे। पर सिंध जा जेके पंजाब जो सहराब सरसब्ज़ ऐं शादाब, सिंध जा जेके अॻे आबाद इलाइक़ा हुआ उहे इलाइक़ा बि हाणे जेके आहिनि से गैराबाद थी विया आहिनि, सुनसान ऐं वीरान थी विया आहिनि, भड़भांग थी विया आहिनि। त इहा हिननि जी पुराणी जेका आहे सा मंशा हुई। ऐं जेतिरे क़दुरु भाषा डैम जो तइल्लुक़ आहे त भाषा डैम जो ऐलान त 2006 में परवेज़ मुशर्रफ कयो। 17 जनवरी 2006 ते हुन जो ऐलान कयो ख़िताब करे त असां जेको 5 नवां डैम ठाहींदासीं, अवलियती बुनियादुनि ते भाषा डैम ठाहींदासीं। हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त हिकिड़ो डिक्टेटर जंहिं डैम जो पीढ़ जो पत्थर थो रखे, उन ई साॻे डैम जो पीढ़ जो पत्थर वरी यूसुफ रज़ा गिलानी जेको पीपल्स पार्टी जो ॻाणो उहो बि थो रखे। माना सिंध खे हिकिड़े पासे जेको सो डिक्टेटरनि जे दौर में नुक़सान, ॿिए पासे जमहूरियत दावेदार धुरियूं, पीपल्स पार्टी जेका वरी दवा या करे त असां सिंधियुनि जी पार्टी आहियूं, उन जो बछो मुंहुं हुयो त उहा बि जेको सो भाषा डैम जो पीढ़ जो पत्थर थी रखे। नवाज़ शरीफ़ जे दौर में बि इहो कमु जेको सो अॻिते वधियो, पर वर्ल्ड बैंक इन खे ॾोकड़नि खां जवाबु ॾेई छॾियो, एशियाई तरक़ियाती बैंक सीड़प करण खां जवाबु ॾेई छॾियो। दुनिया जो को मुल्क जेको आहे सो भाषा डैम ते सीड़प करण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं चाइना जो हिननि खे वधि में थोरो आसरो आहे, पर उन ते दिलमन हणे थो। त ईअं मामिलो जेको सो रोलड़े जो शिकार रहंदो आयो। हींअर हिन चीफ जस्टिस खे पूर पवंदा आहिनि, हिकु पुरालो चीफ जस्टिस आहे। ऐं असांखे 2 शयूं जेके आहिनि हिन जूं जेके रूलिंग वग़ैरह आहिनि उनमें 2 शयूं नज़र थियूं अचनि। हिकिड़ो इहो आहे त पाकिस्तान में इहो पुराणी रिवायत आहे, पुराणो ट्रेंड आहे, पुराणो लाड़ो आहे। रिटायर थियण खां पोइ बि कामोरा जेके आहिनि से एडाग ते वेठा हूंदा, कबर में पेर लड़काए वेठा हूंदा, तॾहिं बि जेको एडाग ते वेठा हूंदा। ही चीफ जस्टिस इन मामले में लॻे थो थोरो दूरंदेश आहे, जो चए थो त रिटायरमेंट खां पोइ झोपड़ी ठाहे वञी डैम ते वेंदुसि। माना रिटायर थियण खां पोइ ई डैमनि ते कमीशन ठाराइण जो चेयरमैन थियण थो घुरे। उते बि जेको ही पंहिंजी आमदनी जेका आहे सा बरक़रार रखण थो घुरे, त पघार बंदि थी वेंदो, बबादा पेंशन मां मुंहिंजी पूरत न थिए। ऐं त चीफ जस्टिस ॻाल्हाइजे त घणेई एतिराम सां, पर मंशाऊं जेके आहिनि उहे जेके आहिनि से ॾाढियूं अजीब ग़रीब आहिनि। त चीफ जस्टिस डैमनि जी कमीशन जो रिटायरमेंट खां पोइ चेयरमैन थियण थो घुरे, उनजे करे उते झोपड़ी ठाराइण जी ॻाल्हि थो करे। ॿियो ही चीफ जस्टिस मोहनजोई जो शिकार आहे, उनजे करे ॻाल्हाए थो भाषा डैम बि ठाहींदासीं, कालाबाग डैम ठाहींदासीं। त पहिरियों सुवाल इहो आहे बाबा इहो कोर्ट जे दायरे इख्तियार में ई कोन्हे। इहो एक्निक जो मामिलो आहे, इहो इरसाद जो मामिलो आहे, इहो सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में मामिलो आहे, वॾा वज़ीर ऐं वज़ीर आज़म विया आहिनि उन्हनि जे विच जो मामिलो आहे। हीउ सरासर सियासी मामिलो आहे, हुकूमतनि जो मामिलो आहे, हीउ आइनी मामिलो त आहे कोन। सुप्रीम कोर्ट वधो त आइनी मामलनि जी तशरीह करे सघे थी। इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि जो जेतिरे क़दुरु तइल्लुक़ आहे, कानूनी भञकड़ियुनि जो तइल्लुक़ आहे, उन्हनि ते जेको स्टैंड वठी सघे थी। पर उन्हनि ते त को बि स्टैंड नथी वठे। सिंध में क़तल थी था वञनि ऐं उन में नियाणियूं जेके आहिनि से बैनर खणी चीफ जस्टिस जी गाॾी जे साम्हूं बीहनि थियूं। हीउ उते त बीहे कोन थो, उन नियाणियुनि खे पुलिस गिरफ़्तार थी करे दौड़ाईंदी वरिते जेको सो कराची में सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां ऐं हाई कोर्ट जे ॿाहिरां। उते जेको चीफ जस्टिस खे उहे सिंध जूं नियाणियूं नज़र कोन थियूं अचनि। सिंध जूं नियाणियूं जेके आहिनि ईद जे ॾियारे ते बि बुख हड़ताल ते वेठियूं आहिनि, त असांजा भाइर गुम आहिनि, असांजा पेर गुम आहिनि।
पीअर गुम आहिनि असांजा, असांजा ॿिया अज़ीज़ ऐं रिश्तेदार गुम आहिनि, असांजा मुड़ुस गुम आहिनि, असांजा पुट गुम आहिनि। मुख़्तलिफ़ रिश्ता जेके आहिनि उन्हनि में जेको औरतूं वीचारियूं वेठियूं आहिनि बुख हड़तालनि ते, लाड़काणे में वेठियूं आहिनि, कराची में वेठियूं आहिनि, हैदराबाद में वेठियूं आहिनि। उहे चीफ जस्टिस खे नज़र नथियूं अचनि, जेको प्योरली कुली तौर ते जेको ह्यूमन राइट्स जो मामिलो आहे, जंहिं ते सुप्रीम कोर्ट खे बाक़ाइदगी वठणु खपे, उहो हुनखे नज़र नथो अचे। जेको हुनजो दायरे इख्तियार में आहे, हुनखे अची जेको दायरे इख्तियार में जेका शइ कान्हे का, उन ई ते हुनजी जेको थी नज़र ॾिए, त असां सम्झूं था त चीफ जस्टिस जेको आहे उहो इंसाफ़ पसंदि हुजण जे बजाए जानबदार आहे। उहो पंजाब जे मफ़ादनि जो रखवाल आहे, ईअं जी परवेज़ मुशर्रफ पंजाब जे मफ़ादनि जो रखवालो, ईअं जेको बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां चीफ जस्टिस हाकिम निसार जेको आहे सो पंजाब जो मफ़ादनि जो रखवाल थी बीठो आहे। उहो जेको गैर जानबदार न रहियो। सुप्रीम कोर्ट खे चइनी सूबनि जे विच में, चइनी क़ौमनि जे विच में गैर जानबदार हुजणु खपे, सालिस हुजणु खपे। हुन जे बजाए उहो जेको जानबदार थी वियो आहे, तकरारी थी वियो। जॾहिं को बि चीफ जस्टिस तकरारी थी वञे त इख़लाक़ी तौर ते हुनजी तक़ाज़ा इहा आहे त हुनखे रज़ाकारना तौर ते धार थी वञणु खपे। हिते त दुनिया में अहिड़ा ईमानदार चीफ जस्टिस या जस्टिस रहिया आहिनि जो कंहिं बेंच जो हिसो रहिया आहिनि, हुननि ते रुगो को इल्ज़ाम लॻो आहे, रुगो का आङुर खणी आहे, रुगो कंहिं हिकिड़ी धुर बि चयो आहे त असांखे हुन ते एतमाद न आहे, त उहो बेंच खां धार थी थो वञे। त सिंध खे चीफ जस्टिस ते एतमाद न आहे। सिंध चए थी जेको चीफ जस्टिस जानबदार थी वियो आहे। पाकिस्तान घणो क़ौमी रियासत आहे जंहिंमें 4 क़ौमूं रहनि थियूं। चइनी क़ौमनि जा पंहिंजा पंहिंजा मफ़ाद आहिनि, चइनी क़ौमनि जा पंहिंजा पंहिंजा हक़ आहिनि, चइनी क़ौमनि जूं पंहिंजूं पंहिंजूं शयुनि ते दवाऊं ऐं मिल्कियतूं आहिनि। दरियाहनि जे आलमी कानून मूजिबि सिंधु दरिया ते सिंध जो हक़ आहे। ऐं उते जेको चीफ जस्टिस चए थो त भाषा डेम था ठाहियूं, भाषा डेम ते गिलगितियुनि खे बि एतिराज़ आहे, भाषा डेम ते लद्दाख जे ॿुधियुनि खे बि एतिराज़ आहे, भाषा डेम ते एशियाई तरक़ियाती बैंक खे बि एतिराज़ आहे, भाषा डेम ते वर्ल्ड बैंक खे बि एतिराज़ आहे। वर्ल्ड बैंक चए थी त भाषा डेम दुनिया जे वॾनि डेमनि मां हिकिड़ो ख़तरनाक तरीन ऐं हानिकार तरीन डेम साबित थी सघे थो। इन जे करे जो हिकिड़ी अहिड़ी सोढ़ी माथिरी में आहे जेका दुबणियुनि जे जेको ज़द में आहे, जेका आतिशफ़शा पहाड़नि जे जेको हिसे में आहे, जंहिंमां रेडियाई लहरूं थियनि थियूं। हुनजे करे ते कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जो को बि ज़मीनी चुरपुर जे नतीजे में हादसो थी सघे थो। माना ही डेम जेको आहे सो फ़ाइदेमंद हुजण जे बजाए नुक़सानकार साबित थी सघे थो। साॻिए वक़्तु सिंधियुनि खे बि इन डेम ते एतिराज़ आहे त बाबा तव्हां सिंधु दरिया जो 15 सैकड़ो पाणी जेको सालियानो रोकींदा। हिते 5 करोड़ मिलियन फुट सिंधु दरिया जो सालियानो वकिरो आहे। भाषा डेम जिते ठाहींदा उन ई हंधि ऐं उते ई भाषा डेम जे वसीले 270 मीटर उभी जेको कंक्रीट जी दीवार ॾेई भित ॾेई उन वहकिरे खे रोकींदा ऐं 75 लख वहकिरो हर वक़्तु जेको भराव जे वसीले उते पाणी मौजूदु रखंदा। तव्हां 15 सैकड़ो पाणी जेकॾहिं उते रोके बीहारींदो त सिंधु दरिया जे छोड़ में घणो पाणी थो अचे। वॾो वज़ीर चए थो मुराद अली शाह, केरु हुनजी जेको 12 तारीख़ वारी कावश पढ़ी सघे थो, उन में हू चए थो त गुज़िरियल 10 सालनि मां 6 साल अहिड़ा हुआ जिन में 6 सालनि में टोटल जेको सिंधु दरिया जे छोड़ में पाणी वियो उहो 10 MF आहे। 10 मिलियन एकड़ फुट पाणी, टोटल 10 मिलियन एकड़ फुट पाणी जेको आहे सो 6 सालनि में थो वञे। जेको 91 वारे मुआदे तहत 12 मिलियन एकड़ फुट पाणी जेको आहे सो हर साल सिंधु दरिया जे छोड़ में छॾिणो आहे। पर हिते अंधेर नगरी आहे त उन ई मुआदे मूजिबि जेको पाणी आहे उहो नथो छॾियो वञे। ऐं ज़ाहिर आहे पाणी न हूंदो त इकोलॉजी इकोसिस्टम तबाह थींदो, माहौलियात तबाह थींदी, छोड़ वारो समूरो इलाइक़ो जेको तबाह थींदो। हिकिड़ी सर्वे मूजिबि 1833 में सिंधु दरिया जो छोड़ जेतिरो हो हिन वक़्तु ताईं 92 सैकड़ो तबाह थी वियो आहे। हाणोको जहिड़ो जेको डेल्टा वारो इलाइक़ो आहे उहो 8 सैकड़ो वञी बचियो आहे। उहो रुगो इन जे करे ईअं थियो आहे जो सिंधु दरिया ते पंजाब जे हदनि में जेके लिंक कैनाल कढिया विया आहिनि, जेके बैराज ठाहिया विया आहिनि, जेके कैनाल कढिया विया आहिनि, जेके डैम ठाहिया विया आहिनि, उन्हनि डेमनि सिंधु दरिया जे छोड़ ते तमामु ख़तरनाक मंफ़ी असरु विधो आहे। तंहिंजे करे असां चऊं था त भाषा डेम ठहण जे नतीजे में जेको थोरो घणो पाणी सिंधु दरिया में कॾहिं कॾहिं छोड़ जे लाइ मुयसरु थिए थो उहो बि मिलणु बंदि थी वेंदो। भई डेम कंहिंजे लाइ?
माण्हुनि जे लाइ माण्हुनि खे तव्हां जेको थो मारण था घुरो ऐं चओ था मुल्क तरक़ी कंदो, मुल्कनि माण्हुनि खां सवाइ तरक़ी कई आहे छा? मुल्क त माण्हुनि सां हूंदा आहिनि। पंहिंजनि माण्हुनि खे मारे, पंहिंजनि माण्हुनि खे जे हवाले करे, पंहिंजनि माण्हुनि खे बुख जे हवाले करे, बदहाली जे हवाले करे, तबाही ऐं हानि जे हवाले करे को मुल्क तरक़ी करे सघे थो छा? चीफ जस्टिस जा इन क़िस्म जा जेके फ़ैसिला आहिनि असांखे उन ते पहिरियों एतिराज़ इहो आहे त उहे कानून खां मथां, आइन खां मथां फ़ैसिला आहिनि। उन जे करे उन्हनि जी आइनी ऐं कानूनी तौर ते का बि हैसियत कान्हे। इहा चीफ जस्टिस जे कानून ऐं आइन जी पोइवारी जे बजाए उनजी जेका दाख़िली कैफ़ियत आहे, उनजूं जेके पंहिंजूं दाख़िली मंशाऊं आहिनि, हुनजे ज़हन में जेको फितूर वेठल आहे उन जो नतीजो आहे। उन जे करे उन्हनि जी कानूनी ऐं आइनी हैसियत कान्हे का, जंहिंजे करे असांखे उहे क़ाबिल क़बूल न आहिनि। सिंध उन्हनि फ़ैसिलनि खां इनकार थी करे चीफ जस्टिस चए थो त असां आर्टिकल 6 दाख़िल कंदासीं, उहो लागू कंदासीं ऐं उन्हनि खे जेको सो गद्दारी जूं सज़ाऊं ॾींदासीं। मञियल आलमी इसूलनि में इहा ॻाल्हि अचे थी त धमकी माण्हू तॾहिं ॾींदा आहिनि जॾहिं उहे ग़लति हूंदा आहिनि। जेको माण्हू दुरुस्त आहे उनखे धमकी ॾियण जी ज़रूरत न आहे, उन वटि दलील आहे। दुरुस्त हुजणु बिज़ाते ख़ुदि हिकिड़ो दलील आहे। दुरुस्त हुजणु बिज़ाते ख़ुदि हिकिड़ी इख़लाक़ी क़ुवत आहे जेका पंहिंजो पाण खे पाण मञाईंदी आहे। जॾहिं को माण्हू ग़लति आहे, जॾहिं को माण्हू मनफ़ी आहे, जॾहिं को माण्हू उन पासे बीठो आहे जिते नाकारियत आहे, तॾहिं उहो माण्हू पंहिंजी ॻाल्हि मञाइण जे लाइ धमकी थो ॾे, ज़बरदस्त खां कमु थो वठे, जबर खां कमु थो वठे। ऐं चीफ जस्टिस धमकी थो ॾे। हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे त चीफ जस्टिस धमकी थो ॾे। भई जनरल व्याज जहिड़े माण्हू बि कॾहिं जेको धमकियूं कोन ॾियूं, जेको बदतरीन डिक्टेटर हो उहो इन अंदाज़ में त कोन ॻाल्हाईंदो। हालांकि उहो उनजे दौर में जमहूरी तहरीकूं हलियूं ते उनजे ख़िलाफ़ माण्हू रोडनि रस्तनि ते हुआ, उहो बि हिकिड़े क़िस्म जे जेको चङे अंदाज़ में ॻाल्हाईंदो हो। हीउ चीफ जस्टिस डिक्टेटरनि खां बि जेको सो हेठि सतह ते हलियो थो वञे, धमकियूं थो ॾे त असां जेको सो आर्टिकल 6 लागू कंदासीं। बाबा कंहिं ते आर्टिकल 6 लागू कंदो? उन्हनि ते जेके माण्हू डेमन जी मुखालिफ़त कनि उहे माण्हू केरु आहिनि? जेकॾहिं उहे माण्हू सुप्रीम कोर्ट जे प्रिमिसिस में नथा रहनि त पोइ भई ठीकु आहे, जेको सो तव्हां चओ त इहे दुश्मन आहिनि। जेकॾहिं उहे सुप्रीम कोर्ट जे हदनि में रहनि था, जिन जी माना आया थी त उहे जेको तव्हांजा माण्हू आहिनि, तव्हांजी रैयत आहिनि। उहे माण्हू आहिनि जिन माण्हुनि खे सुप्रीम कोर्ट मां इंसाफ़ जी उमेद हुजणु खपे। थींदो हीअं दुनिया में या हिते पाकिस्तान में बि ईअं थींदो रहियो आहे त कॾहिं कॾहिं रियासत या हुकूमतूं या अहल इक़्तिदार में वेठल धुरियूं सियासी धुरियुनि ते, मुखालिफ़ धुरियुनि ते केस दाख़िल कंदियूं आहिनि, कॾहिं बग़ावत जा, कॾहिं गद्दारी जा, कॾहिं जेको हंगामे जा, कॾहिं ॿिया केस, उहे केस दाख़िल कंदियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट उन सॼे अमल दौरान या कोर्टूं जेके बि मजमूई तौर ते केसनि जी नोयत जे हिसाब सां उहे कोर्टूं जेके फ़ैसिला कंदियूं आहिनि, उहे ॾिसंदियूं आहिनि त हीउ केस कानून मूजिबि, आइन मूजिबि दाख़िल थियल आहे या न, इहो दुरुस्त बि आहे या न, उनमें कानून जूं तक़ाज़ाऊं पूरियूं कयूं वियूं आहिनि या न, ऐं इहो केस जेको जवाबदारनि ते जेको केस दाख़िल थियो आहे उन्हनि जे ॾोह सां ठकी बि अचे थो या न। ॾोह जी नोयत कहिड़ी आहे ऐं केस कहिड़ी नोयत जो दाख़िल थियो आहे, कलम कहिड़ा हया विया आहिनि, उहे सभु शयूं जेके आहिनि से उन में ॾिठियूं वेंदियूं आहिनि। जंहिं मख़सूस जाइ ते को वाक़ियो वक़ू थिए थो त उन हिसाब सां ॾिठो वेंदो आहे त उन ते हीअ शइ लागू थिए थी या नथी थिए। मिसाल तौरु हिकिड़ी धुर मुज़ाहिरो थी करे ऐं उन ते जेकॾहिं बग़ावत जो केस दाख़िल थो थिए त कोर्ट इहो ॾिसंदी आहे त उहो मुज़ाहिरो कहिड़े मामले जे लाइ हो, कहिड़ी नोयत जो हो, कहिड़ी सतह जो, उनमें कहिड़ा नारा लॻा, उनमें कहिड़ियूं तक़रीरूं थियूं, उनमें कहिड़ियूं घुरूं हुयूं, ऐं पोइ उहा जेको सो उन सॼे मामले खे ॾिसंदी आहे, उनमें इंसाफ़ कंदी आहे। त जेके इदारा इंसाफ़ करण जा इदारा आहिनि उहे इदारा फ्री जेको सो केस दाख़िल करण जा इदारा थी पवनि। सुप्रीम कोर्ट केस दाख़िल कंदी, सुप्रीम कोर्ट FIR दाख़िल कराईंदी, सुप्रीम कोर्ट जेको सो जवाबदारनि खे वेही करे जेको सो निशानदाही कंदी त तूं ॾोहारी आहीं। बाबा सुप्रीम कोर्ट जो कमु जेको आहे उहो त आहे इंसाफ़ करणु, उहो त आहे दाख़िल केसनि जी छंछाण करे जेको सो धुरियुनि खे इंसाफ़ मूजिबि फ़ैसिला ॿुधाइनि। इहो सुप्रीम कोर्ट जो कमु ई कोन्हे थो आहे जेको सो केस हलाइण खां सवाइ कंहिं माण्हू जे लाइ जेको सो अॻु में ई तइ करे छॾे जेको सो तूं गदार आहीं त उते जेको सो आर्टिकल फलाणो लागू थो थिए। इहा जेका आहे सा उगती गंगा थी वहे। इहो न हुनजे दायरे कार में, न चीफ जस्टिस जे दायरे कार में आहे।
कोर्टनि जो इहो कम ई कोन्हे, चीफ जस्टिस जो कम ई कोन्हे। जेकॾहिं चीफ जस्टिस वेही इन क़िस्म जा कम कंदा त पोइ इंसाफ़ जो पासो केरु खणंदो? त आउं सम्झां थो त चीफ जस्टिस खे इहो सभु कुझु इन करे ॻाल्हाइणो थो पए जो पंहिंजे उनजी ज़ात में शामिल थी वई आहे, सॼे मामले खे उन ज़ाती तौर ते विचराए छॾियो। चीफ जस्टिस जी ज़ात करे जेका इन्वॉल्व कान थींदी आहे, कहिड़ा बि मामला हुजनि, चीफ जस्टिस ज़ात जो सुवाल न हूंदो आहे, इंसाफ़ ऐं कानून जो सुवाल हूंदो आहे। ऐं हिते चीफ जस्टिस शुरू खां जॾहिं को ग़लति फ़ैसिलो ॾिबो आहे त पोइ उन जे बचाव जे लाइ असांजो दोस्त हूंदो क़ासिम पथर सिंह जो आरी तरीक़ जो अॻवान हो, कॉम्प्रस्ट हो, तव्हांजे वालिद साहिब जो दोस्त हो, तव्हांजो मूंसां थी सघे मुलाक़ात हूंदो त उहो चवंदो त हिकिड़ो कूड़ ॻाल्हाइबो त पोइ उन जे बचाव जे लाइ उन खे ढकण जे लाइ 100 ॿिया कूड़ ॻाल्हाइणा पवंदा। त चीफ जस्टिस जेको डेमन जे हवाले सां शुरूआती तौर ते ई ग़लति फ़ैसिलो ॿुधायो आहे, उन ग़लति फ़ैसिले खे हाणे जस्टिफाई करण जे लाइ वधीक ग़लति फ़ैसिला करण वारे पासे हलियो वियो आहे। त असां सम्झूं था जीअं पाकिस्तान जो बुनियादु ॿिक़ौमी नज़रिए ते रखियो वियो ऐं पोइ सॼी उमिरि जेको सो हितां जे हुकमरान ॿिक़ौमी नज़रिए खे दुरुस्त साबित करण जे लाइ वेही करे सॼो वक़्तु ज़ाया कयो ऐं जेको सो क़ौमनि जी वेही ॿेड़ी ॿोड़ी, तीअं ही चीफ जस्टिस बि हिकिड़े ग़लति फ़ैसिले खे हाणे जस्टिफाई करण जे लाइ ॿिया जेको सो ग़लति फ़ैसिला करे रहियो आहे। ऐं जॾहिं ऐं उहो जानबदार थी वियो आहे, तंहिंजे करे बाक़ी रहियो इन ॻाल्हि जो सुवाल त छा आइन जो आर्टिकल 6 लागू करे हू डैम ठाहे सघंदा? आउं सम्झां थो त कालाबाग डैम जे हवाले सां जेको आहे केस दाख़िल थिया हुआ माण्हुनि ते बग़ावत जा सिंध में, पर पोइ बि सिंध जे माण्हुनि कालाबाग डैम जे ख़िलाफ़ जदोजहद कई। अहिड़े तरीक़े सां भले आर्टिकल 6 खां कमु वरितो वञे, आर्टिकल 6 जे करे असां पंहिंजे दरिया ते हथु खणंदासीं। सिंधु दरिया ख़ुदा जो उहो शाहकार सिंध जे लाइ तोहफ़ो आहे, जंहिंजे लाइ केतिरनि ई आर्टिकल 6 जी भञकड़ी करे सघिजे। जेकॾहिं अरुंधति राय निर्मदा नदी ते सरदार सरोवर डैम जे ख़िलाफ़ तोहिन अदालत करे सघे थी, त हिते बि सुप्रीम कोर्ट जे हवाले सां तोहिन अदालत सिंधी क़ौम कंदी। नदियूं कोर्टनि खां मथां थींदियूं आहिनि, वतन अदालतनि खां मथां थींदा आहिनि। चीफ जस्टिस जेको आहे सो फ़ानी है, सिंधु दरिया लाफ़ानी है। सुप्रीम कोर्ट फ़ानी है, सिंध लाफ़ानी है। कोर्टूं वतन जे लाइ हूंदियूं आहिनि, वतन कोर्टनि जे लाइ न हूंदा आहिनि। कोर्टूं वतन तां हार करे सघिबियूं आहिनि, वतन कोर्टनि तां क़ुर्बान कोन कबा आहिनि। तंहिंजे करे असां इन सॼे मामले खे इन्हनि टिनि ज़ावियनि खां था ॾिसूं। हिकिड़ो इहो त सुप्रीम कोर्ट खे इन क़िस्म जा फ़ैसिला करण जो को बि इख़्तियार कोन्हे। चीफ जस्टिस जे जेके फ़ैसिला कया आहिनि उहे उबराई भरिया फ़ैसिला आहिनि, मुआवज़ोई भरिया फ़ैसिला आहिनि, उहे जानबदाराना फ़ैसिला आहिनि। ॿियो असीं इन हिसाब सां था ॾिसूं त क़ौमनि जे विच में मामला सियासी बुनियादुनि ते सियासी धुरियुनि खे वेही निबेरणु खपनि। उहे अदालतनि जे निबेरे जा मामला न आहिनि। अदालत दायरे इख़्तियार ॿियो आहे, सियासी मामलनि जे निबेरे जो दाइरो जेको आहे सो ॿियो आहे। ऐं टियों असीं इन हिसाब सां था ॾिसूं त इन सॼे मरहले दौरान चीफ जस्टिस साकिब निसार जानबदार थी वियो आहे। उन जे करे हिकिड़े चीफ जस्टिस जे लाइ गैर जानबदारी जेका ज़रूरी हूंदी आहे, कानूनी तौर ते अणधुरियो हुजणु जेको ज़रूरी हूंदो आहे, इंसाफ़ ऐं कानून जो ॻाट ऊचो रखण जो जेको पहलू आहे, उत्तम हूंदो आहे, उहो विञाए वेठो आहे। साकिब निसार सुप्रीम कोर्ट जे तक़दुस खे बि जेको सो ख़राबु कयो आहे। साकिब निसार ख़ुदि पंहिंजी शख़्सियत खे बि दाग़दार कयो आहे। उनजा फ़ैसिला जेके असीं सम्झूं था पाकिस्तान जी अदालती तारीख़ जा सियाह तरीन फ़ैसिला आहिनि। सिंधु दरिया ते डेम अॾण जो फ़ैसिलो जस्टिस मुनीर जे नज़रिए ज़रूरत वारो फ़ैसिले खां वधीक बदतरीन फ़ैसिलो आहे। सिंधु दरिया ते डेम अॾण जो फ़ैसिलो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे हिकिड़े कूड़े केस में ज़बरदस्त खां कमु वठी फांसी ॾेई छॾण वारे फ़ैसिले खां लख दफ़ा वधीक बदतरीन फ़ैसिलो आहे। असीं सम्झूं था त नदी जो क़तल के हिकु माण्हू जे क़तल खां वधीक बदतरीन हूंदो आहे। नदी जो क़तल करोड़े माण्हुनि जे क़तल जे बराबरि हूंदो आहे, सॼी धरती ऐं फितरत जे क़तल जे बराबरि हूंदो आहे। तंहिंजे करे जस्टिस साकिब निसार पाकिस्तान जी अदालती तारीख़ में अमरीकी सदरनि वांगुरु को बहितर ऐं यादगार बाब लिखणु न पियो वञे। जीअं मिसाल तौरु निक्सन वियतनाम वारी जंग ख़तमु कराई, या इब्राहिम लिंकन जेको आहे सो
गुलामी ख़तम करे छॾी ऐं जमहूरियत बहाल कई। इन क़िस्म जा यादगार फ़ैसिला जेके कॾहिं कॾहिं दुनिया जा हुक्मरान कंदा आहिनि, कंहिंखे जज कंदा आहिनि, उन क़िस्म जा फ़ैसिला जेके आहिनि से तारीख़ साज़ फ़ैसिला हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं गोरनि ऐं कारनि खे गॾु वेहण जी इजाज़त न ॾियण वारो अदालती फ़ैसिलो त हिकिड़ी रोज़ा पार्क जेका आहे उहा बि उनखे चैलेंज करे सघंदी आहे ऐं पोइ उहे अदालत जेके आहिनि से तारीख़ जे डस्टबिन में किरी पवंदा आहिनि, तारीख़ जे किचिरे में किरी पवंदा आहिनि। इहे आउं सम्झां थो त जस्टिस मुनीर हुजे वक़्ती तौर ते जेको सो डिक्टेटर भले खणी हुन खां ख़ुशि थिया हुजनि, पर अॼु जस्टिस मुनीर खे पाकिस्तान जी अदालती तारीख़ जो बदतरीन जज सम्झो वेंदो आहे। त उन पाकिस्तान जी अदालती तारीख़ खे हिकिड़े अहिड़े उड़ाह में उछले छॾियो जो उहा अॼु ॾींहं ताईं उहो पीतो जेको सो भोगे पई। साॻिए तरीक़े सां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो क़तल केस जेको आहे उन बेंच खे बि जेको सो तारीख़ हिकिड़े डस्टबिन में उछलाए छॾियो आहे ऐं हाणे सॼी दुनिया चए थी त उहो ग़लति फ़ैसिलो हो। बिल्कुलु अहिड़े अंदाज़ में साकिब निसार जो ही फ़ैसिलो जेको आहे उहो तारीख़ में जेको हिकिड़ो बदतरीन फ़ैसिलो हूंदो ऐं उनखे कॾहिं बि मानायती या जोगी जेको सो जोगी इज़त कान मिलंदी या उहा मानायती जेको सतह कान मिलंदी, बल्कि सॼी दुनिया चवंदी त पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट जो सभ खां वधीक ऐं समूरनि ग़लति ऐं बेकार तरीन बदतरीन फ़ैसिलनि खां बदतरीन फ़ैसिलो। तंहिंजे करे हिकिड़े चीफ जस्टिस खे धमकियूं न ॾियणु खपनि। धमकियूं ॾियणु डिक्टेटरनि जो शेवो हूंदो आहे, इंसाफ़ जी मसनि ते वेठल माण्हुनि जो शेवो न हूंदो आहे। ऐं ॿी शइ चीफ जस्टिस खे इहो सम्झणु खपे त असां सिंधु दरिया जे मामले ते जेकॾहिं अदालत डेम ठाहिण जा फ़ैसिला ॾींदी त उहे असां क़बूल न कंदासीं। ॿी शइ त सिंधी हिकु क़ौम आहे, पाकिस्तान घण क़ौमी रियासत आहे, उते चइनी क़ौमनि जा पंहिंजा पंहिंजा अलॻि अलॻि मफ़ाद आहिनि। क़ौमूं बराबरी जे बुनियाद ते गॾु रही सघंदियूं आहिनि, क़ौमूं धमकियुनि जे बुनियाद ते गॾु कोन रहंदियूं आहिनि, जबर जे बुनियाद ते गॾु कोन रहंदियूं आहिनि। दरिया ते सिंधी क़ौम जो तारीख़ी तौर ते मालिकाणो हक़ जेको उहो क़बूल थियणु खपे, उन ते कंहिं बि क़िस्म जो को बि डेम ॾियणु न खपे। ऐं सिंध सां पाणी जे मामले में जेका नाइंसाफ़ी आहे उहा नाइंसाफ़ी ख़तमु थियणु खपे। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट इन क़िस्म जा फ़ैसिला ॾींदी त आउं सम्झां थो त सिंधी क़ौम ऐं असांजा समूरा सुलझल तोड़े आम माण्हुनि खे इज़त जे नज़रनि सां ॾिसंदा, प्यार जे नज़रनि सां ॾिसंदा, पंहिंजाइप जे नज़रनि सां ॾिसंदा ऐं इंसाफ़ जो मान मथाऊं कंदड़ इदारे जी हैसियत सां ॾिसंदा। बाक़ी जेकॾहिं जंहिं अंदाज़ में उहो ॻाल्हाए थो त बाबा डेम जी मुखालफ़त कंदड़ कम ज़र्फ़ आहिनि, भई डेम जी मुखालफ़त कंदड़ कम ज़र्फ़ आहिनि, पर सिंधु दरिया जे छोड़ में वेठल माण्हुनि खे उन मारींदड़ माण्हुनि में वरी कहिड़ो ज़र्फ़ आहे। 50 लख माण्हू जेके सिंधु दरिया जे छोड़ वारे इलाइक़े में था रहनि, तव्हां 50 लख माण्हुनि जे मुस्तक़बिल सां था खेॾो, इहो कहिड़ो ज़र्फ़ आहे। त इन क़िस्म जो अंदाज़ जेको या प्रैक्टिस जेका आहे सा बंदि थियणु घुरिजे। बाक़ी जेकॾहिं चीफ जस्टिस सम्झे थो त आर्टिकल 6 लागू करे डेम ठाहे सघंदुसि, उनखे ज़हन में रखणु खपे त आर्टिकल 6 तव्हां लागू कंदो तॾहिं बि असां डेम जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदासीं, सिंध डेम जे ख़िलाफ़ उथी खड़ी थींदी ऐं डेमनि जे ख़िलाफ़ उनजो जेको रद्दमल हूंदो, जीअं कालाबाग डेम तव्हां न ठाहे सघिया तीअं भाषा डेम न ठाहे सघंदो। इन जे करे जो क़ौमूं जॾहिं जदोजहद कंदियूं आहिनि, पंहिंजे वतन ऐं दरियाहनि जी मालिकी कंदियूं आहिनि, तॾहिं उहे कानून खे इंसाफ़ कानून खे या आइन खे या आर्टिकलनि खे इंसाफ़ न चइजे, कानून न चइजे, इहे तव्हांजा जेके जबरी आर्टिकल आहिनि उन्हनि खे जेको सो पुठी भर उछलाए छॾींदियूं आहिनि। उनजे करे धमकियुनि ॾियण जी ज़रूरत कान्हे चीफ जस्टिस खे। चीफ जस्टिस खे इहो फ़ैसिलो ॾियणु खपे आहे त बाबा सिंध ऐं पंजाब जा नुमाइंदा गॾु वेहनि, उहे फ़ैसिलो कनि। ज़र्फ़ त इहो आहे त जेको इंसाफ़ खां कमु वठिजे। जिन धुरियुनि जे विच में मामिलो आहे उहे धुरियूं आहिनि कोन, धुरियुनि जी मौजूदगी खां सवाइ फ़ैसिलो थींदो आहे छा? चीफ जस्टिस खे त ॿुधणु खपे त बाबा सिंध जो छा मौक़िफ़ आहे। सिंध जा टेक्नोक्रेट वेहणु खपनि, सिंध जा नेशनलिस्ट वेहणु खपनि। अकेली सिंध हुकूमत जी ॻाल्हि कोन कंदो, अकेली सिंध हुकूमत जेका आहे सा वीचारी कॾहिं जेको ढंढ जे पखी वांगुरु हिन पार हूंदी आहे, कॾहिं हुन पार हूंदी आहे, उन वीचारी जी बुकत ई कहिड़ी आहे। सिंध जा दानिशमंद, सिंध जा सान्यावंद, सिंध नेशनलिस्ट धुरियूं जेके आहिनि ऐं सिंध जा जेके घणघरा आहिनि, उहे सभु जेके आहिनि से उन्हनि खे ॿुधणु घुरिजे। धुरियुनि खे ॿुधण खां सवाइ कॾहिं फ़ैसिला आया आहिनि छा? दुनिया जी का कोर्ट आहे
धुर खे ॿुधण खां सवाइ फ़ैसिलो ॾिनो हुजे, हिते जेको कंहिंखे ॿुधण खां सवाइ को दलील का ॻाल्हि को फ़ैसिलो खां सवाइ फ़ैसिला ॾिबा माण्हू कीअं क़बूल कंदा। त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे सो जानबदाराणो फ़ैसिलो आहे, ग़लति फ़ैसिलो आहे, तकरारी फ़ैसिलो आहे, उन फ़ैसिले खे सिंधी क़ौम कतई क़बूल करण में तयारु न आहे। महिरबानी साईं। वॾी महिरबानी साईं नवाज़ खान। साईं ही हुया जीअं सिंध लिबरल फ्रंट जा अॻवान साईं नवाज़ खान ज़ोर, जंहिंखे तव्हां ॿुधो ऐं उमेद कयूं था त तव्हां इन प्रोग्राम खे पसंदि कयो हूंदो। हाणे पंहिंजे मेज़बान सर्वे चोडो खे इन आस ऐं उमेद सां इजाज़त ॾींदा त सिंध सदा सलामत रहे। असां कोशिशि कंदासीं त चीफ जस्टिस साहिबु फ्लड कैनाल जेके सॼो साल वहनि था, जेके गैर क़ानूनी ऐं तकरारी आहिनि, पाणी जी चोरी ते बि नज़रदारी कंदो, न रुगो सिंधियुनि खे या डेम मुखालफ़नि खे दावा ॾींदो। पंहिंजे मेज़बान सर्वे चोडो खे इजाज़त ॾींदा, वरी कंहिं ॿिए मौज़ू ते अवां जी समातुनि में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।